सल्ली अला मोहम्मद वाले। बाबा साईं जीअं त कल्चर डे जेको मल्हायो वञे पियो, इहो पंहिंजी क़दीम हिस्ट्री हिसाब सां जेको तारीख़ आहे, माना 5000 साल BC बिफोर क्राइस्ट, उन खां वठी असांजी क़ौम जेका आहे असां इहा, उन खां पोइ ही का हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि त कोन्हे आई, ही हर वक़्तु ईद आहे, हर वक़्तु ईद आहे सिंधियुनि लाइ। इहा त सिंधी क़ौम जेका आहे तमामु मज़बूत क़ौम आहे, ऐं माशाअल्लाह सां साईं हिनखे सिंध जी धरती खे जेके वसाइल मिलिया आहिनि, इहे कुदरती हिकिड़ी ॾात आहे, इहे सादातियूं दुआऊं आहिनि हिन धरती खे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआऊं आहिनि हिन धरती खे। ऐं हीअ जेका रैली कढी वञे पई इन ख़ुशी जे मौक़े ते, इहा इन भरपूर शिरकत थींदी इंशाअल्लाह। ऐं तव्हांखे पहिरीं ॻाल्हि त मुबारकूं हुजनि तव्हांजे चैनल जूं, इबरत जूं। ऐं इन मामले में ॿियो क्वेश्चन कुझु करणु चाहे था साईं पीर? हा, इन ॻाल्हि में मुबारकबाद आऊं ॾियणु चाहियां थो हिन धरतीअ ॾियार ते साईं क़िबला पीर जान आगा जान सरहंदी, साईं उमर जान सरहंदी साहिब सां, ऐं असांजो वॾो क़िबला मोहतरम वॾेरो मोहम्मद ख़ान जुनेजो साहिबु, वॾो असांजो आहे जाम ज़ुल्फ़कार अली जुनेजो साहिबु, उन्हनि खे आऊं ख़ासि तौर ते मुबारकबाद ॾियां। उन्हनि खे एतिरे क़दुरु जो सभिनी जेके मुस्लमान जिथे बि इंसानियत जिथे आहे उन्हनि खे, छो त हीअ धरती आहे सूफ़ियुनि जी, सूफ़ियुनि हमेशह इहो पैगाम इंसानियत लाइ मोकिलियो आहे। त आउं उहो ई ॻाल्हि करणु चाहींदुसि त इंसानियत जिथे जिथे आहे, इंसानियत ज़िंदाबाद, सिंध ज़िंदाबाद, जीए सिंध।